कुछ सिटू चूंद करे उमाणियो गुलाम मुस्तफा शर फुलडिन खां मुख्तियार लिगारी जे खूबसूरत ऐं प्यारे आवाज में मोहब्बत सां भरियल कंहिंजी सिक ऐं कंहिंजे वजूद खे वेढ़े वठंदी आहे। शायर अलीगुल शर मीरपुर खास खां हिन रीत बयान करे थो, तव्हां सजनन जे नाव कंदासीं। मिली वञ यार तूं मूंसां, तुंहिंजो इंतज़ार हूंदो आहे। मिली वञ यार तूं मूंसां, तुंहिंजो इंतज़ार हूंदो आहे। जीअण लाइ खपे मोहब्बत, घुमण लाइ मिठा सॼो संसार हूंदो आहे। भला नाराज़ छो आहीं, ॿुधाए छॾ खणी मूंखे, रोआं थो राति ॾींहुं थो लहे, तुंहिंजो लाचार हूंदो आहे। मिली वञ यार तूं मूंसां, तुंहिंजो इंतज़ार हूंदो आहे। विसारियो तो बि न हूंदो, विसारे कीअं विसारिया मां, जॾहिं कंहिंजो हिते कंहिंसां थियल इक़रार हूंदो आहे। मिली वञ यार तूं मूंसां, तुंहिंजो इंतज़ार हूंदो आहे। अलीगुल खे ॿुधाए तूं, अलीगुल ही त तुंहिंजो आहे। अलीगुल खे ॿुधाए तूं, अलीगुल ही त तुंहिंजो आहे। शर जे लाइ परेशान सॼो ॾींहुं बीमार हूंदो आहे। मिली वञ यार तूं मूंसां, तुंहिंजो इंतज़ार हूंदो आहे। घुमण लाइ सजण साईं सॼो संसार हूंदो आहे, सॼो संसार हूंदो आहे। रोई रोई गल गिराती पाइजे, रोई रोई गल गिराती पाइजे, अॼु वरी उनखे हली परचाइजे, अॼु वरी उनखे हली परचाइजे। रोई रोई गल गिराती पाइजे,